सुप्रीम कोर्ट में फैज़ाबाद धरणे केस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। अटॉर्नी जनरल अदालत के कमीशन के मुद्दे में 1 महीनो बाद बाबति आगाह कंदो। चीफ जस्टिस गाज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 2 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। पेशावर जे इलाइक़े सदर में शॉपिंग सेंटर में लगल बाहि ते ज़ाब्तो न आयो। 200 खां वधीक दुकान सड़ी रख। फायर ब्रिगेड जूं 26 गाॾियूं ऐं 130 खां वधीक फायर फाइटर बाहि विसाड़ में रुधल। रेस्क्यू अमले जो चवणु आहे त बाहि ते 70% ज़ाब्तो अची चुको आहे। को बि जानी नुक़सान नाहे थियो। कोर कमांडर पेशावर बाहि विसाइण वारे अमल जी निगरानी करे रहियो आहे। सिंध पंजाब ऐं केपी जे मैदानी इलाइक़नि में अॼु बि कोहड़े जो राॼ बरक़रार। नज़र जी अधु घटिजण सबबि मोटरवेज़ जा मुख़्तलिफ़ सेक्शन ट्रैफ़िक लाइ बंदि कया विया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। गुलशन इक़बाल, नाज़िमाबाद, मंसूर कॉलोनी, लियाक़ताबाद, गुलिस्तान जोहर, एसपी एरिया, डिफेंस, आयशा मंज़िल समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात। मींहुं पवण करे थधि में वाधि थी वई। कराची की एहतसाब अदालत में सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी ख़िलाफ़ आमदनी का वधीक असासन वारे केस की ॿुधणी 27 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। जांच ऑफिसर पारां रिपोर्ट पेश न करण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणी ते वज़ाहत तलब करे वरिती। ॿुधणी दौरान आगा सिराज दुरानी ऐं ॿिया अदालत में पेश थिया। गज़ा जे शहरनि ते इसराइली फ़ौज जा ज़ुल्म जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 178 फ़लस्तीनी शहीद, 293 ज़ख़्मी। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीद फ़लस्तीनी जो तादाद 25,105 थी वियो। 62,500 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। फ़लस्तीनी मुज़ामती तंज़ीमुनि जा क़ाबिज़ यहूदी फ़ौज ते जवाबी हमला जारी। हमास सां वेढ़ दौरान वधीक हिकु इसराइली फ़ौजी मारिजी वियो, 3 ज़ख़्मी। गज़ा में 7 अक्टूबर खां फ़िज़ाई ऐं ज़मीनी वेढ़ में मारिजी वियल इसराइली फ़ौजियुनि जो अंगु 531 थी वियो। दखण वेझे इंटर हाईवे ते मोटरसाइकिल बीटर ट्रैक्टर सां टकराइजण सबबि हिकु नौजवान फ़ौत ऐं ॿियो ज़ख़्मी। अगड़ा वेझो महरू वाहण भरिसां मज़दा जो मोटरसाइकिल खे टकर लॻण सबबि 25 वरनि जो काशिफ़ आराई फ़ौत। लाखड़ा कोल माइंस वारे इलाइक़े में कोयले जी कंपनी में कमु कंदड़ पोहरत जनरेटर जे पखे में अची फ़ौत। पोहरत फिरोज़कुल पठान कोयले जी खाण में कमु करे रहियो हो त पखे में विझण सबबि फ़ौत थी वियो। इंतिज़ामिया लाश अस्पताल